मुंहिंजो नालो गतिक तलानी आहे। मां स्वामी विवेकानंद स्कूल में पढ़ंदो आहियां। मुंहिंजो आखानी जो नालो हाथी ऐं कीवली आहे। पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिक ॾींहुं हिक हाथीअ जो पैर हिक कीलीअ मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीवली एक तमामु नंढे खॾे में उजारे करे बची वई। कीवली हाथीअ खे रट फाड़े चयो, हुआ मारिया, हेॾो सालो थियो आहे, ॾिसी नथो वञी, जेकॾहिं मां मरे पवां त मुंहिंजे प्यारे बचड़नि खे केरु संभालिया। हाथी कीवली खे चयो, आहिनि त तेरे जेतिरी ऐं हलियाई मूंखे सिखां। हे चई हाथीअ पंहिंजे सूंड सां एॾो फुकाई जो कीली वीचारी हवा में उॾामी हाथी जे कन में पइजी वई। कीवली हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी दर्द वछा टेपा ॾियण लॻो, हेठि लिथड़ू पाइण लॻो। कीवली हाथी जे कन मां ॿाहिरि निकिरी आई। कीवली हाथीअ खे धकु ॾींदे चयो, ॾिठे तमाशो, मूं ते जेतिरी तो जहिड़े पर्वत खे केरु लटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलिजे, इन दफ़े तोखे छॾी थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि। उन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीलीअ खां एतिरो डप थींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विनड़े वांगुरु लोॾींदो आहे। उनखे डपु लॻंदो आहे जो वरी न कीवली कन में पइजी वञे। नसीहत कॾहिं बि वॾाई न करणु खपे। महिरबानी। महिरबानी।